हाणे अवां खां अपडेट कयूं पिया मटियारी मां अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ त हाला में मटियारी पुलिस जी वॾी कार्रवाई 20 ॾींहं पहिरियां हाला शहर मां कमर शेख खां फिरियल रक़म वापसि कराए ऐं हिकु बदनाम ज़माना धाड़ियल मोहम्मद सज्जाद वलद नूर मोहम्मद माची खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। 5 लख कैश, हिकु बग़ैर लाइसेंस पिस्टोल, मैगज़ीन समेत हिकु चोरी थियल 125 मोटरसाइकिल भी हथ कई वई। गश्त दौरान हाला पुलिस खुफ़िया इतला मिलण ते कुझु ॾुआरी क़िस्म जा माण्हू भंबरा लिंक रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल आहे त पुलिस मोबाइल खे टैक्सी गाॾी सम्झी हुनखे रोकण जो इशारो कयो। हाला पुलिस जॾहिं गाॾी रोकी त पुलिस खे ॾिसी भॼण जी कोशिशि कई। पुलिस ते फायरिंग कई। जवाबी फायरिंग में पुलिस हिकु जवाबदार नाले बदनाम ज़माना सज्जाद माची खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। ज़ख़्मी धाड़ियल खे तालका अस्पताल हाला दाख़िल कयो वियो। गिरफ़्तार ॾुआरी इतराफ़ जुर्म कंदे ॿुधायो त 20 ॾींहं अॻु असां 3 ॼणनि कमर शेख खां कैश रक़म फुर कई हुई। हाला थाणे पुलिस सरपरस्ती में केस दाख़िल कयो वियो आहे।